सिंध जी सूंह ऐं सांझा जे शहर जामशोरे मां हक़ मौजूद सिंध मौजूद। हिन वक़्तु असां साईं आदम बुट साहब जेको तालीमदान बि आहे ऐं क़ौमी हवाले सां बि साईं जी जदोजहद आहे। हिकिड़ो माज़ी खां वठी हिन महिल ताईं मुतहरिक किरदारु आहे, इल्मी अदबी समाजी सियासी। अॼु असां प्यार पचारू में साईं खां ॿुधंदासीं त ज़िंदगी छा आहे ऐं ज़िंदगी में प्यार जी केतिरी अहमियत आहे। ज़िंदगी तहरीक जो नालो आहे ऐं चुरपुर जो नालो आहे। ज़िंदगी मुहबत जो नालो आहे। ज़िंदगी इंसान सां प्यार ऐं उन सां मुहबत जेका आहे इंसान ज़ात सां ऐं काइनात सां जेका मतिलबु ॻांढापो आहे या उन सां ताल्लुक़ु आहे ऐं उहो ज़िंदगी हक़ीक़त में उन जो नालो आहे। हिते असां वटि ज़िंदगी खे सिर्फ़ु इनफ़रादी तौर वरितो वञे थो, पर हक़ीक़ी माना में जेकॾहिं उनखे मज़हबी नुक़्ते निगाह सां ॾिसबो त बि ऐं जेकॾहिं इर्तिक़ा जे हिसाब सां ॾिसबो तॾहिं बि ॿिन्ही हवालनि सां ज़िंदगी जेका आहे इज्तिमाइयत जो नालो आहे। इज्तिमाइयत माना जेका बि काइनात आहे, जेकी सॼी जेका तख़लीक़ात आहे उनखे सम्झणु ऐं उन सां गॾोगॾु उन जे फलाह ऐं बहबूद जे लाइ जेको आहे सो पंहिंजो अमली किरदारु अदा करणु। त मुंहिंजे ख़्याल में त उन में जेकॾहिं असां गौर कंदासूं त ज़िंदगी जेका आहे उन में मुहबत जो तमामु अहम जेको आहे सो इहो को जुज़ आहे, हिकिड़ो अंसर आहे जंहिंजो किरदारु रहियो आहे। मुहबत ऐं प्यारु जेको आहे उन खां सवाइ असां पंहिंजी ज़िंदगीअ में को बि जेको अमल आहे उहो बहितर नमूने सां अदा न करे सघंदासीं। जेको बि कमु आहे पोइ चाहे पंहिंजो इंसान ज़ात जे ख़िदमत जे हवाले सां हुजे या ख़ुदि जेको आहे सो पंहिंजो इंसान जो जेको मक़सदु आहे या मंज़िल आहे ज़िंदगी जो ऑब्जेक्टिव आहे, उन जे लाइ बि उनखे प्यार वारे अंदाज़ में ऐं मुहबत वारे अंदाज़ में जेको आहे जेकॾहिं वठंदासूं त जेका भली खणी असांजो तइलीमी मक़सदु आहे ज़िंदगीअ जो हिकिड़ो जीअं एम या ऑब्जेक्ट जेको आहे उहो सेट कबो आहे त मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ में छा करिणो आहे ऐं कहिड़ी जेका असां कामयाबी माणियूं आहे, कहिड़ी अचीवमेंट्स जेके आहिनि से हासिलु करणियूं आहिनि, त उन जे लाइ इंसान खे प्यार ऐं मुहबत वारो जेको पहलू आहे या जेको अंसर आहे या जेको स्पिरिट आहे या एलिमेंट फैक्टर आहे उन खे नज़र में रखिणो पवंदो। जेसीं ताईं असां उनखे पंहिंजी निगाह में पंहिंजी नज़र में रखी करे ऐं का बि शइ न कंदासूं त मुंहिंजे ख़्याल में त उहा शइ जेका आहे कामयाबी या मंज़िल ते न पहुची सघंदी। पर जेकॾहिं उहा शइ असां पंहिंजी नज़र में रखी, निगाह में रखी ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जो उहो जेको मक़सदु आहे उन खे मुहबत वारे अंदाज़ में, प्यार वारे अंदाज़ में जेकॾहिं असां अॻिते वधी वेंदासूं त मंज़िल बि आसान थींदी, मक़सदु बि हासिलु थी वेंदो ऐं इंसान जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उन खे ख़ूबसूरत, हसीन ऐं सुहिणो ऐं ज़िंदगीअ में हुस्न पैदा करण जे लाइ बि लाज़मी आहे त इंसान वटि मुहबत जो जज़्बो, प्यार वारो जज़्बो हुजणु लाज़मी आहे। उन खां सवाइ ज़िंदगीअ में हुस्न ऐं ख़ूबसूरती पैदा नथी करे सघिजे।